इतलात खाते जे सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह सखर में TMO एजाज शेख जे क़त्ल जो नोटिस वठंदे जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करण जी हिदायत कई आहे। गुज़िरियल राति एयरपोर्ट रोड ते कार मथां मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि फायरिंग करे TMO टंडो ग़ुलाम हैदर एजाज शेख के क़त्ल ऐं संदसि साथी UC-13 जे सेक्रेटरी सलमान खोसे के सख़्त ज़ख़्मी करे छॾियो हो। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह हथियारबंदनि हथां TMO एजाज शेख जे क़त्ल जो नोटिस वरितो आहे। सूबाई वज़ीर DIG सखर ऐं SSP सखर के वाक़े जी शिफ़ाफ़ नमूने जांच करे क़ातिलनि खे गिरफ़्तार करण जी हिदायत कई आहे। वाज़े रहे ते रोशनाबाद जे ॻोठ लश्करी शेख जे मक़तूल TMO एजाज शेख जो चाचो UC चेयरमैन लश्करी शेख जानवरी ऐं शेख बिरादरी जे तकरार में क़त्ल थियो हो, जंहिं बाद ॿिन्ही धुरनि जो फ़ैसिलो थी चुको हो। SHO आबाद ॿुधायो त शेख बिरादरी पारां हिन वक़्त ताईं को बि शक ज़ाहिर नाहे कयो वियो।